हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राइम सलाम। दोस्तों, अॼु मुंहिंजे ॻाल्हाइण जो मौज़ू आहे सुनीता राठौड़ ऐं दीपक जी अलहदगी। कल्ह खां वठी काफ़ी दोस्तनि मैसेजिस कया त यार आफ्ताब तोखे पंहिंजो मौक़िफ़ ॾियणु खपे हिन मौज़ू ते। ऐं घणो करे उदास मौज़ुअनि ते घटि ॻाल्हाईंदो आहियां, ऐं छो जो मुंहिंजे ॻाल्हाइण में मज़ाह शामिलु हूंदो आहे, को हिकिड़ो मैसेज हूंदो आहे, को सम्झाणी हूंदी आहे नौजवाननि जे लाइ, दोस्तनि जे लाइ। पर अॼोको जेको मौज़ू आहे उहो मुंहिंजे लाइ ॾाढो तकलीफ़दायक आहे ऐं उदास कंदड़ आहे। बहैसियत हिकिड़ो सिंधी कहाणीकार, हिकिड़ो सिंधी आर्टिस्ट, छो जो असां जेके आर्टिस्ट हूंदा आहियूं, कहाणीकार हूंदा आहियूं, शाइर हूंदा आहियूं, असां हसास हूंदा आहियूं, असां अहिड़नि मौज़ुअनि ते जज़्बाती थी वेंदा आहियूं। ॿ टे ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो सभ खां पहिरियों त इहो त दीपक जो जेको बयानु आयो आहे उनमें त क्लियरली इहो लिखियलु आहे त इहो सभु बाहिमी रज़ामंदी सां थियो आहे ऐं कंहिंखे बि सुनीता जे ख़िलाफ़ु न ॻाल्हाइणु खपे, उनजी किरदार कुशी न करणु खपे। पर मूं ॾिठो आहे त काफ़ी दोस्तनि सुनीता जे ख़िलाफ़ु लिखियो आहे, उनखे घटि वधि चवणु या इहो सभु कुझु। गुज़िरियल 2 सालनि में जेसीं ताईं मूं सुनीता जो किरदारु ॾिठो, उहो ॾाढो इंस्पिरेशनल हुयो, उहो ॾाढो उत्साहींदड़ हुयो। हिकिड़ो सभ खां पहिरियों त इहो त वाक़ियो थियणु ई न खपे आहे। उहो उनमें उहो वरी ॿियो हिकिड़ो टॉपिक थी वेंदो, उन ते डिटेल में पाण ॻाल्हाईंदासीं। इहो हाफ फ्राई या फुल फ्राई वारो जेको चकर आहे पंहिंजे सिंध में, जेको नौजवाननि खे बग़ैर कंहिं इन्वेस्टिगेशन जे शूट कयो थो वञे, हिकिड़ो वॾो हिकिड़ो मतिलबु इहो फ्लॉ आहे लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जो। उनजे करे काफ़ी नौजवाननि जूं ज़िंदगियूं तबाह थियूं आहिनि। हर इंसान जो कुझु घुरिजूं हूंदियूं आहिनि। प्यार पंहिंजी जाइ ते कुझु इमोशनल घुरिजूं हूंदियूं आहिनि, कुझु जिस्मानी घुरिजूं हूंदियूं आहिनि, फिज़िकल नीड्स हूंदियूं आहिनि। ऐं डिटेल में असां कंहिंजे ख़िलाफ़ु वर्डिक्ट नथा ॾेई सघूं त मसइलो छा हुयो, कहिड़ी ॻाल्हि जे करे उहे अलहदा थिया। सो इन जे करे मुंहिंजी दोस्तनि खे इहा गुज़ारिश हूंदी त कंहिंजी किरदार कुशी न करणु खपे। बाक़ी मिलणु ऐं विछड़णु ज़िंदगी जो हिसो आहे। मञूं था जॾहिं ॿ प्यार कंदड़ अलॻि थींदा आहिनि त हिकिड़ो अफ़सोस थींदो आहे, ॾुख थींदो आहे त यार ॿ प्यार कंदड़ अलॻि थी विया। बाक़ी जेके दोस्त लिखनि पिया त यार ईअं न करणु खपे आहे, छा मसइलो हुयो, ऐं जेको आहे इहो ग़लति थियो फलाणो, त उनजे लाइ इहो आहे त ज़रूरी त न आहे जो विछड़ण लाइ कोई बहानो बि घुरिजे, विसारण लाइ कोई फसानो बि घुरिजे, ज़रूरी त न आहे। ज़रूरी त न आहे जो सांझी जे टाणे उदासी में वेही पने जे चपनि ते ई लिखिजे त जाना हा तोखां सवाइ अधूरो मां आहियां। ज़रूरी त न आहे। ऐं लिखिजे त मूंखे भिलण शाम टाणे घणो यादि ईंदी हा ईंदी तूं आहीं। ज़रूरी त न आहे जो साहिल ते विछड़ी वरी कंहिंजी पेरनि जी ख़ुशबू जो पुछिजे ऐं आधी जो तनहा थी रस्तनि ते रुलिजे। ज़रूरी त न आहे। ज़रूरी त न आहे जो विछड़ण लाइ कोई फसानो बि घुरिजे, विसारण लाइ कोई बहानो बि घुरिजे। ज़रूरी त न आहे। ऐं आख़िर में आउं ॿिन्ही लाइ दुआगो आहियां, सुनीता ऐं दीपक ॿिन्ही लाइ, त जिते हुजो ख़ुशि हुयो, आबाद हुजो, सिम सलामत साथ। दिस इज़ आफ्ताब रहमान साइनिंग आउट फ्रॉम कैलगरी, कैनेडा। कल को लवायदा विसारे हलियो वे, कल को लवायदा विसारे हलियो वे, ॾेई प्यार पहिरियां, ॾेई प्यार पहिरियां धिकारे हलियो वे। कल को लवायदा, कल को लवायदा विसारे हलियो वे, कल को लवायदा विसारे हलियो वे, ॾेई प्यार पहिरियां, ॾेई प्यार पहिरियां धिकारे हलियो